नाज़रीन, ख़बर जो सिलसिलो जारी आहे। लंडन का ख़बर ॾींदा आहियूं। कुकड़ जो गोश्त दुनिया में सभिनी खां वधीक खाधो वेंदो आहे, पर ख़बरदार ही कैंसर जो सबब बि बणिजी सघे थो। पर हीअ ख़बर ॾींदड़ इदारे मूजिबि इहा दावा बर्तानिया में थींदड़ हिक तहक़ीक़ में साम्हूं आई आहे। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी पारां कयल तहक़ीक़ में ॿुधायो वियो आहे त तमामु घणो कुकड़ जो गोश्त खाइण जी आदत रत जे कैंसर ऐं मर्दनि में मेसाने जे कैंसर जो शिकार बणाए सघे थो। इन तहक़ीक़ दौरान 4,75,000 खां वधीक विचोली उमिरि जे माण्हुनि जे ग़िज़ाई आदतुनि जो जाइज़ो 2006 खां 2014 ताईं वरितो वियो। तहक़ीक़ दौरान इन माण्हुनि खे ग़िज़ा सां गॾु उन मर्ज़ जो बि जाइज़ो वरितो वियो जिन जा हू शिकार आहिनि, ऐं उन मां 23,000 माण्हुनि में कैंसर जी सुञाणप थी आहे। तहक़ीक़ मूजिबि कुकड़ खाइण जी आदत ऐं रत मेसानी जी कैंसर जे विच में तालुक़ु मौजूदु आहे। हींअर ताईं कुकड़ खे ॻाढ़े गोश्त जो सेहत बख़्श मुतबादिल तसवुरु कयो वेंदो हो। ॻाढ़े गोश्त जो बि घणो इस्तेमालु मुख़्तलिफ़ क़िस्म जे कैंसर जो सबब बि बणिजी सघे थो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।